सर तव्हांजी बार बि हिकिड़ी कमेटी ठाही ऐं बाद में वरी इहो हिकिड़ो तासुर बि डेवलप थियो त इन मामले ते शायदि वकील बि विरायल आहिनि ऐं SSP साहिबु पाण बि इन ॻाल्हि खे एडमिट कयो हो या इंकशाफ़ कयो हो पंहिंजे हिकिड़े इंटरव्यू में त जेके वकील आहिनि उहे इन मामले ते विरायल आहिनि, काफ़ी हद ताईं जेके वकील आहिनि उहे साणस गॾु आहिनि। इहो हिकिड़ो तासुर या हिकिड़ी प्रोपेगेंडा जीअं मां तव्हांखे ॿुधायो त SSP जे पारां ॾिनी पई वई त वकील पाण में विरायल आहिनि। वकील जेकॾहिं विरायल हुजनि त सॼी सिंध जे बारुनि जे तरफ़ां जेके रेज़ोल्यूशन्स निकिता आहिनि, जेके सिंध सॼी जूं बारूं हड़ताल ते आहिनि गुज़िरियल 10 ॾींहंनि खां वठी, उन खां अलावा सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जेको आहे उहो रेज़ोल्यूशन पास कयो आहे, SSP जे ट्रांसफर जो मुतालबो कयो आहे। कल्ह जेको आहे बलोचिस्तान बार काउंसिल सॼे सूबे अंदरि कार्रवाइनि जो मुकमल बाइकाट जो ऐलान कयो हो। लाहौर हाईकोर्ट बार रेज़ोल्यूशन पास कयो आहे ऐं उन्हनि जे सदर जेको आहे कल्ह असांजे जेको कैंप में जेको असांजो लॻल आहे हुते हैदराबाद जे अंदरि, उन में टेलीफोनिक ख़िताब कयो। हामिद ख़ान साहब जेको साबिक़ा सदर आहे सुप्रीम कोर्ट बार जो, उन्हनि ख़िताब कयो। इस्लामाबाद हाईकोर्ट बार जे प्रेसिडेंट कल्ह ख़िताब कयो हुयो। पेशावर हाईकोर्ट बार जे प्रेसिडेंट कल्ह ख़िताब कयो। त इहे अजायूं ॻाल्हियूं आहिनि, हिकिड़ी प्रोपेगेंडा आहे त पोइ हिकिड़ो गिरोह, हाणे इहे सॼे पाकिस्तान जूं बारूं जेके आहिनि उन्हनि खे जेकॾहिं गिरोह चवे थो पोइ अहिड़ी सोच ते माण्हू अफ़सोस ई करे सघे थो। अच्छा उन खां अलावा जी 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 इरफान हिकिड़ी ॿी ॻाल्हि गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदो जी असांजे बाज़ जे तरफ़ां, असांजे नुमाइंदनि जे तरफ़ां हमेशह इहा कोशिशि रही आहे त इदारनि जे विच में टकराव न थिए ऐं अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी कोशिशि असां कल्ह बि कई हुई। असांजा जेके डिस्ट्रिक्ट बार ऐं हाईकोर्ट बार जा नुमाइंदा आहिनि, प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी ॿिन्ही बारनि जा ऐं वाइस प्रेसिडेंट, 6 माण्हुनि जी कमेटी जेका हुई उहा कल्ह होम मिनिस्टर चीफ जस्टिस सिंध सां मुलाक़ात जे लाइ वई ऐं उन्हनि हिकिड़ी कोशिशि कई हुई त जीअं इन मामले खे ख़ुशि असलूबी सां हल कजे ऐं हुकूमत पंहिंजी बोर्ड तां लहे, पर उन्हनि बि को अहिड़ो ख़ातिर खां जवाबु न ॾिनो। ऐं अॼु असांजी डिस्ट्रिक्ट बार जेको आहे उहो इहो ऐलान कयो आहे त जेकर हिन खे SSP लंजार खे नथो हटायो वञे ऐं हिन खे मोकल ते वरी अॻे जीअं लॉलीपॉप ॾिनो वियो, मोकल ते मोकिले पोइ वरी प्रमोशन वग़ैरह ॾेई DIG कयो थो वञे, उन सिलसिले में 5 मार्च ते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन हैदराबाद कयो आहे त सॼी सिंध जे ॿारनि जो जेको नुमाइंदा कन्वेंशन आहे उहो हैदराबाद जे अंदरि 5 तारीख़ ते कोठायो। अच्छा सर, फरूख लंजार साहब जी बदली खां सवाइ ॿियो को ऑप्शन कोन्हे, को विच वारो रस्तो नथो निकिरी सघे? विच वारो रस्तो को बि न, छो जो ॾिसो विच वारो रस्तो तॾहिं निकिरंदो आहे जॾहिं जेका जाती कंदड़ धुर आहे उनजे तरफ़ां को अहिड़ो जेस्चर ॾिनो वञे। हीअ त बदतमीज़ी ऐं जेको बदइख़लाक़ी जी हद चइजे त हिकिड़ो पुलिस जो जेको ऑफिशियल पेज आहे उन ते असांजे मौजूदु वकीलाणियुनि जा जेके आहिनि उहे टिकटॉक्स ठाहे ऐं उहे ऑफिशियल पेज ते रखिया आहिनि। गॾोगॾु इहो 3 खां मथे जेके थाणनि जा SHO हुया उन्हनि तरफ़ां लंजार साहब जेको आहे उहो मोकलनि जूं दरख़्वास्तूं ॾेई ऐं उन्हनि खां प्रेस कॉन्फ्रेंसूं वग़ैरह करायूं। असां जेको आहे कमु नथा करे सघूं, असां आवाम जे जान ऐं माल जे तहफ़ुज़ जा ज़िम्मेवार न आहियूं। हालांकि इहो जेकॾहिं ॾिठो वञे त यूनियन ठाहिण पुलिस रूल्स जे अंदरि बग़ावत जे ज़ुमरे में अचे थो। गॾोगॾु हिकिड़ो फोर्स जा माण्हू जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कनि, असां आवाम जे जान माल जे तहफ़ुज़ जा ज़िम्मेवार न आहियूं, उन्हनि खे उहा नौकिरी छॾे ॾियणु खपे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु क्रिमिनल केस दाख़िल थियणु खपनि। उन्हनि जे तरफ़ां का बि अहिड़ी अगराई न थी आहे जंहिंमां इहो लॻे त हू को पंहिंजे उन सॼी जॻह कार्रवाई उन्हनि हींअर ताईं कई आहे उन ते उन्हनि खे को अफ़सोस आहे या हू शयुनि खे बहितरी तरफ़ वठी वञणु चाहिनि था। हिकिड़ी होड़ आहे हुकूमत जे तरफ़ां, सो उन ते हू क़ाइमु आहिनि। असांजो हिकिड़ो जाइज़ मुतालबो आहे जंहिंमें सिर्फ़ु हैदराबाद जूं बार्स न, सॼी सिंध जूं बल्कि हाणे त पूरे पाकिस्तान जूं बार एसोसिएशन्स जेके आहिनि उहे असां सां हिन मुतालबे में गॾु आहिनि। अच्छा सर, सवाल आहे हिकिड़ो, माज़रत बि मतां शायदि सूट न करे तव्हांखे या मुमकिन आहे सुठो न लॻे तव्हांखे, पर हिकिड़ो जेको आम माण्हू सोचे थो या जेके आम माण्हू जे ज़हन में सवाल आहे त जेको कुझु हिकिड़े वकील साहब सां थियो आहे उहो त ज़रे घटि रोज़ मामूल जो हिसो आहे, पुलिस ईअं कंदी रहंदी आहे, पोइ ही SSP साहब जी बदिली खे खणी करे छा वकील साहब बि अञा ते आहिनि ऐं सिंध पुलिस बि अञा ते आहे? न, बिल्कुलु वकील जेके आहिनि उहे अञा ते कोन्हनि। जेकॾहिं वकील अञा ते हुजनि हा त पहिरें ॾींहुं उहो SSP ऑफिस में न वञनि हा ॻाल्हियुनि जे लाइ। जेकॾहिं वकील अञा ते हुजनि हा उहो DIG सां ॻाल्हियूं कॾहिं बि न कनि हा। जेकॾहिं वकील अञा ते हुजनि हा उहो सिंध गवर्नमेंट जेको मोकल जो नोटिफिकेशन मोकिलियो हुयो उनखे क़बूल न कनि हा। जेकॾहिं वकील अञा ते हुजनि हा
त कल्ह वकीलनि जो वफ़्द, हालांकि रिवायत इहा आहे त जॾहिं बि को धरणो लॻंदो आहे, एतिजाज थींदो आहे, का धुर एतिजाज करे वेहंदी आहे, त पोइ ॿी धुर जेका हूंदी आहे, जेका ज़्यादती कंदड़ हूंदी आहे, उहा हली ईंदी आहे उन्हनि वटि। पर वकील जेकॾहिं होॾ ते हुजनि हा, त कल्ह असांजो जेके ॿार जा नुमाइंदा आहिनि, उहे कॾहिं बि लॉ मिनिस्टर वटि न वञनि हा इन मामले खे हल कराइण जे। त वकील कंहिं बि होॾ ते न आहिनि, हिकिड़ो जाइज़ मुतालबो। बाक़ी इहा ॻाल्हि करणु त जेकॾहिं अॻु में कंहिं सां ज़्यादती थी आहे, उन ते ख़ामोशी थी वई आहे, या पुलिस जेके ज़ुल्म बरबरीअत ऐं इन्हनि जो मुज़ाहिरो कंदी रहे थी आवाम सां, त पोइ जेकॾहिं हू बार बार करे पई त असां उनखे दलील बणाए ऐं ख़ामोश थी वेही रहूं, मुंहिंजे ख़्याल में इहा ज़्यादती थींदी। ठीकु। अच्छा सर, हाणे 10 ॾींहं थी विया आहिनि, अदालतूं बंदि आहिनि, ऐं 4 ॾींहं लॻभॻि तव्हां बाईपास ते वेठा रहिया, उहो बाईपास बंदि रहियो, 16 कलाक खां वधीक टाइम तव्हां SSP ऑफिस में धरणो हुयो। हाणे जेका सिचुएशन पैदा थी वई आहे, ईअं लॻी रहियो आहे त तव्हां वारे मुतालबे ते को ख़ासि ध्यानु न पियो ॾिनो वञे। त इन तासुर हिकिड़ो थी चुको आहे, उभरी चुको आहे इहो तासुर, त हाणे तव्हां पंहिंजे मुतालबे खे तस्लीम कराइण जे लाइ या फ़ारूक साहब जी बदिली जे लाइ ईंदड़ लाइमल तव्हांजो कहिड़ो आहे? दादा, ईंदड़ जे लाइ मां ॿुधाए वियुसि त जी 5 तारीख़ ते असांजी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन हैदराबाद जे तरफ़ां अॼु जेको आहे उहो ऐलान कयो वियो आहे। उन ते असां लेटर बि कढी छॾिया आहिनि जी त 5 तारीख़ ते सॼी सिंध जे बार्स जे जेके रिप्रेज़ेंटेटिव आहिनि, उन्हनि जी नुमाइंदा कॉन्फ्रेंस कोठाई आहे असां हैदराबाद में, ऐं मुस्तक़बिल जो जेको लाइमल आहे उहो असां उन में ऐलान कंदासीं, जेकॾहिं ओसी ताईं असांजो मुतालबो नथो मञियो वञे। अच्छा उन में मुजविज़ा जी उन में मुजविज़ा इहो मुतालबो बि थी सघे थो। हीअ चवनि था त प्रमोशन करे DIG करे उनखे रखियो वेंदो हिते सिंध जे अंदरि, त पोइ मां इहो बि वाज़े कंदो हलां त उन में पोइ असांजो इहो मुतालबो बि सॼे सिंध जे बास जो गॾियल थी सघे थो। त पोइ जेकॾहिं हिनखे ट्रांसफर नथो कयो वञे ऐं हिनखे DIG रखियो थो वञे, त पोइ शायदि बास जेके आहिनि उहे इहो मुतालबो कनि, ही पोइ असांखे सिंध जे कंहिं बि ज़िले में एज़ SSP ऐं कंहिं बि डिवीज़न में एज़ DIG क़बूल न हूंदो। पोइ असांजो मुतालबो जेको आहे इहो बि थी सघे थो हिनखे सूबो बदर कयो वञे। अच्छा, ओसी ताईं अदालतूं सही बंदि रहंदियूं? 5 तारीख़ ताईं असांजो अदालती जेको कारवां आहे उहो बंदि रहंदो। उन खां पोइ 5 तारीख़ ते नुमाइंदा कॉन्फ्रेंस थींदी। उन में पोइ जेको नुमाइंदा कॉन्फ्रेंस फ़ैसिलो कंदी, सॼी सिंध जूं बास जा नुमाइंदा गॾिजी वेही जेको बि लाइमल ॾींदा उन ते अमल कयो वेंदो।